सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन के लेडीज़ विंग की जानिब से सिंध के साहिली जज़ायर के बारे में वफाकी हुकूमत के इरादों और नुकसानात के बारे में एक सेमिनार मुनक़िद किया गया, जिसमें ज़िंदगी के मुख्तलिफ शोबों के माहिरीन और नामवर लोगों ने खिताब किया। नामवर दानिश्वर और सिविल सोसाइटी में मुतहरिक महताब अकबर राशिदी ने कहा कि सेमिनार में हम इस बात पर गौर कर रहे हैं कि जज़ायर की तरक्की होगी तो सिंध का क्या नुकसान होगा और सिंध की मिल्कियत किसी और के हाथ में जाएगी तो क्या नुकसान होगा। उन्होंने कहा कि हमें तमाम चीज़ों को दलाइल के साथ रद्द करना है या अपनाना है। जेके असांजा आहिनि ॿेट बंडल आइलैंड ऐं वॾो आइलैंड, उन्हनि ते हू कुझु कंसेप्ट उनखे टूरिज़म जे लाइ उनखे डेवलप करणु था चाहिनि, त उन खां पोइ हिते वॾी हिकिड़ी डिबेट शुरू थी वई आहे। सिंध जे माण्हुनि एहतिजाज कयो आहे ऐं उन्हनि चयो त असां इहो ॿेट ॾियणु न ॾींदासीं। हाणे जेकॾहिं असां ॿेट नथा ॾियूं त उन जूं वजूहात कहिड़ियूं आहिनि ऐं जेकॾहिं उन ते डेवलपमेंट थिए त असांखे नुक़सानु कहिड़ो पहुचंदो। नामवर कानूनदान शुहाब ओस्तो ने कहा कि पूरा सिंध आहिस्ता आहिस्ता बेदार हो रहा है। सदारती ऑर्डिनेंस को खिलाफ कानून और खिलाफ आइन समझा जा रहा है। उन्होंने कहा कि ऑर्डिनेंस का मतलब है कि सरकार के पास दरकार अक्सरियत नहीं है। जो सिंध के वसीलन ते, सिंध के ज़मीनन ते, सिंध के हक़ हुक्मरानी ते, सिंध के वहदत ते जो मां समझा तो हिकिड़ो वेल प्लैंड कंसिस्टेंट मुसलसल जो हिकिड़ो हमलो आहे ऐं उन जा जेके ख़तरनाक नतीजा असांजे साम्हूं निकिरनि था, मां उन ते थोरी ॻाल्हाईंदुसि। ऐं उन ते ॻाल्हाइण खां पहिरियों मां थोरो तव्हांखे ॿुधायां त हे पीडा जो जेको पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी ऑर्डिनेंस जेको आयो आहे, उन जा कहिड़ा बुनियादी जेके असांजा जेके इख़्तिलाफ़ी जेके नुक़्ता आहिनि उहे कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरियों त मां इहो ॿुधाइणु पसंदि कंदुसि तव्हांखे त असांजो जेको आइन आहे उन में हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी आहे त कंहिं बि सूबे जे इलाक़ाई बाउंड्रीअ खे चेंज करणु तकरीबन नामुमकिन आहे। माहौलियाती साइंस के माहिर नासिर पंवर ने बताया कि ये जज़ायर इंडस डेल्टा का इंतहाई हिस्सा और आलमी इदारों के हवाले से रामसर इलाका है, जिसमें किसी भी किस्म की मुदाखलत इंडस डेल्टा और उसके तमाम इलाके तबाह बर्बाद कर देगी। तो अॼु जेको मौज़ू आहे ॿिनि जज़ीरनि जे हवाले सां, त इहे जज़ीरा जेके आहिनि से किथे लोकेटेड आहिनि माहौलियात जे पॉइंट ऑफ व्यू खां। त जीअं हिते ॻाल्हि थी इंडस डेल्टा जी, त बुनियादी तौर ते इंडस डेल्टा जो हिसो आहिनि। ऐं जॾहिं असां इंडस डेल्टा जी ॻाल्हि कयूं था त इंडस डेल्टा जो जेको स्टेटस आहे आलमी लेवल ते या नेशनल लेवल ते, त उहा रामसर जी साइट आहे। रामसर कन्वेंशन में उनखे उनजो स्टेटस मिलियल आहे ऐं रामसर कन्वेंशन में जेका वेटलैंड या जेको माग या मकान में शामिलु कंदा आहिनि, उनजी हिकिड़ी वॾी क्राइटेरिया आहे। ज़ाहिर हर ढंढ या हर इलाइक़ो जेको आहे सो रामसर साइट नथो थी सघे ऐं उनजी काफ़ी क्राइटेरिया हूंदी आहे। ऐं पाकिस्तान में 19 रामसर साइट्स आहिनि, जंहिंमां सिंध में तकरीबन 10 रामसर साइट्स सिंध में शामिल है। नामवर मुसन्निफ गुलहसन कलमती ने इस सेमिनार की अहमियत पर बात करते हुए कहा कि अब मुल्क के और ख़ास तौर पर सूबा सिंध के नौजवानों को आगे आना होगा, मसाइल को समझना होगा और इन बातों को बेलगाम छोड़ने जैसे रवैये से गुरेज करना पड़ेगा। इन टाइप जे प्रोग्राम जी ज़रूरत है, जीअं आम माण्हू शागिर्द जेको असांजो सिविल सोसाइटी जो माण्हू आहे उनखे असां पंहिंजो केस सम्झाए सघूं। नौजवान जेके आहिनि उन्हनि कम ई उन्हनि जो आहे न। हाणे असां त पंहिंजो वक़्तु पूरो करे छॾींदो जेको आहे, तंहिंजे करे नौजवान जेको आहे असांजो स्टूडेंट आहे, असां हिकिड़ी तजवीज़ पेश कई फिशर फोक फोरम वारनि खे त मुख़्तलिफ़ जेके स्कूल आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन्हनि में अहिड़ा प्रोग्राम हुजनि, सेमिनार हुजनि, जीअं नौजवाननि खे उन्हनि जे बारे में ॼाण मिली सके। पाकिस्तान फिशर फोक फोरम के सरबराह मोहम्मद अली शाह ने कहा कि ये जज़ायर सिंध के मिल्कियत हैं, सिंध के मछेरों की मिल्कियत है और इनकी तरक्की और उनकी तामीर के बारे में सूबा सिंध को ही सोचना पड़ेगा। वफाकी हुकूमत को किसी भी मुदाखलत से परहेज करना चाहिए। सिंध जा ॿेट जेके आहिनि उहो सिंध जी मलकियत आहिनि, सिंध जे माण्हुनि जी आवाम जी मलकियत आहिनि, सिंध जे माहीगरनि जी मलकियत आहिनि। इन करे जेको आहे सो इन ॿेटनि ते शेयर अर्जण या वालार सां जेको आहे सिंध जे साहिली इलाइक़े जा 25 लख माहीगिर जेके आहिनि उहे पंहिंजे तारीख़ी रोज़गार मां बेदख़ल थी वेंदा, उन्हनि जा रोज़ी जा प्याला तबाह थी वेंदा, पूरी डेल्टा जी जेकी आहे उहा माहौलियात जेका उहा तबाह थी वेंदी। इन करे जेको आहे तमामु सुठो अमल आहे ऐं जेके हिन वक़्तु समूरी सिंध में जेकी उसराप एहतजाज है। मारूफ ट्रेड यूनियनिस्ट
उस्मान बलोच ने कहा कि पाकिस्तान में हर चीज़ फरोख्त पर रखी गई है, जिसकी एक मिसाल ये जज़ायर हैं। अथॉरिटियाँ बनाने वाले अफसरान को ये मालूम नहीं है कि इलाके में ये जज़ायर किस तरह लाखों गरीबों की खुराक और नशोनुमा का सबब होते हैं। बेटन जी हक़ीक़त करे फॉर्मेशन इहा आहे त सिंधु नदी जेका पाण सां वारी खणी ईंदी से ॿेट ठहंदा तंहिंजो माना त हीअ सदियुनि खां हिननि जो वजूदु आहे। हर शइ फॉर सेल लॻी पई आहे, हर शइ विकाऊ आहे। तंहिंजे करे हुननि इहो ॾिठो त इहो आहे त तंहिंजे करे इन में ऐं इन खां अॻे जी जेका हुकूमतूं परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में बि इहो हुयो त हीअ ॿेट जेके आहिनि सा से हिते वॾा हिन खां जुदा आइसोलेशन में हिकिड़ी बिल्डिंग्स ठाहिजनि, सोसाइटी ठाहिजे, इते माण्हू रहनि। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन की लेडीज़ विंग की सेक्रेटरी शबनम मोती ने कहा कि अगर किसी हुकूमत ने ये जज़ायर बेच भी दिए तो हम अपनी जिंदगियां देकर इनको बचाएंगे। उन्होंने कहा कि हर किस्म की सूबाई और वफाकी हुकूमत को इस अदालती ऑर्डिनेंस को वापस कराने में अपना किरदार अदा करना पड़ेगा। हिन वक्त जेको इशू सॼी सिंध में बाहि वांगुरु ॿरी रहियो आहे ऐं असांजा सभु जेके साथी आहिनि, NGOs आहिनि, सियासी तंज़ीमूं आहिनि, जेके बि ग्रुप आहिनि जेके अॻे बिल्कुलु छड़ ऐं अलॻि अलॻि हुया, धार धार हर कंहिंजो राग हुयो, हिन इशू ते सभु गॾु थिया आहिनि ऐं सभिनी जो एहतजाज आहे। ऐं इहा ॾाढी ख़ुशि आहिनि ॻाल्हि आहे त असां सभु मिलिया आहियूं, सभु तंज़ीमूं हिन हिकिड़े पॉइंट ते गॾु थिया आहियूं, छो जो इन में सभिनी जो नुक़सानु आहे। इन में कंहिं जमायत जो नुक़सानु न आहे, कंहिं बि सियासी जमायत जो को मफ़ाद न आहे। मफ़ाद जिन जो आहे उन्हनि जे लाइ असां ॿुधो आहे त उन्हनि सभु कुझु विकिरो करे छॾियो आहे। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि सही आहे त सिंधी क़ौम पंहिंजी जान ॾेई इन खे बचाईंदी ज़रूरु।